अस्सलाम वालेकुम। कपिड़े जा कुझु रांदीका मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हिकिड़ो पखी ठाहिण जो तरीक़ो, हिकिड़ी झिरकी या हिकिड़ो कोई बि पखी। उन जे लाइ सभिनी खां पहिरियों त जेका साइज़ खपे उहो हिकिड़े गते ते हिकिड़े पाठे ते उनखे ट्रेस करे वठिजे। छो त पोइ जेकॾहिं उन में घटि वधि थींदो, ड्राइंग अगरि थोरी ख़राब बि थी वई त वरी ड्राई ॿीहर बि करे थी सघिजे। ठीकु आहे। हे हिन जी बॉडी जो आहे गतो कटियल, हे कटिया आहिनि हिन जा पर। हे ॾिसो, पर ईअं डिघो हिकिड़ो ईअं ओवल शेप में पीस कटियो आहे पाठे जो। पर कटबा 4, छो त ॿिनि जी पाण में सिलाई थींदी। ऐं बॉडी जा जेके पीसिस आहिनि उहे कटबा 2, छो त पर ॿिनि पासनि खां लॻंदा ऐं उहे डबल जीअं उन्हनि जूं थेलियूं सिबजंदियूं त उहे 2 खपंदा हर हाल में। हिन में मां पीले रंग जी चुंब हई आहे। चुंब खे असां फोल्ड कीअं कंदासीं, कपिड़े जो स्क्वायर पीस खणो। हे त मूं वटि हिकिड़ो ईअं ई नंढो पीस आहे जेको मां तव्हांखे करे थी ॾेखारियां हिन जो प्रैक्टिकल। त उनखे तव्हां फोल्ड कंदव। ठीकु आहे। पोइ हिकिड़ो फोल्ड हीअं, ॿियो हीअं, उनखे वरी डबल कबो त हे चुंब जो शेप ठही पवंदो। ठीकु आहे। यानी कपिड़े जे पीस खे हिकु दफ़ो फोल्ड कयोसीं, ॿिए दफ़े 2 फोल्ड ॾींदासीं, अधु में, अधु ताईं, हिते बि अधु ताईं, ऐं पोइ उनखे कंदासीं फुल फोल्ड त हे ठही वेंदो चुंब जो शेप। त इहो ई चुंब जो शेप जेको आहे हिन में यूज़ थियल आहे। ऐं हाणे हे 2 हिसा मूं पाण में सिबी छॾिया आहिनि ऐं ज़ाहिरा सिबण जे दौरान हीअ चुंब बि हिन में हई आहे ऐं हेठां हिनखे मां छॾियो आहे खुलियल। त हितां असां हिन में फिलिंग कंदासीं, स्टफिंग हितां थींदी। ऐं उनखां सवाइ पर जेके हिन ॾिसो, ही कटियल हो त हिन सां मां 4 पीसिस कटिया। उनखां पोइ हिननि खे सिबी, हिननि जूं थेलियूं ठाहे वरी हिननि खे उथलाइबो। उथलाए पोइ चौधारी हिन जे मथां बि सिलाई करे छॾी आहे त जीअं हे फिक्स थी वञनि। त हे 2 परनि जा पीस आहिनि। इनखे मां थोरो फोल्ड कयो आहे, पर ॾिसो थोरी ट्रिक सां फोल्ड कयो आहे। हिकु त नंढो वॾो कयो आहे हाफ, ठीकु आहे, हिकिड़ो नंढो पार्ट हिकिड़ो वॾो, ऐं ॿियो त उनखे ईअं हिक ॿिए जे मथां न फोल्ड कयो बल्कि थोरो साइड में फोल्ड कयो आहे जीअं हे हिकिड़ो पर हेठां नज़र अचे, ॿियो बि ईअं। हिननि ॿिन्ही परनि खे रखूं था साइड ते। फ़िलहालु सभिनी खां पहिरियों असां हिन ते अखियूं जेके आहिनि टाकींदासीं। अखियूं छा जूं हणंदासीं असां? अखियुनि जे लाइ असां इस्तेमालु कंदासीं 2 बटण। ठीकु आहे। हे 2 बटण, ऐं असां हिनखे जीअं त कारा बटण आहिनि त इन्हनि खे असां अछे धागे सां टाकींदासीं। सभिनी खां पहिरियों त हिननि ते असां निशान हणंदासीं बराबरि बराबरि, त ईअं न थिए त घटि वधि लॻी वञनि। ॿिन्ही पासनि लाइ असां पहिरियों हिनखे मार्कर सां या पेन सां निशान हणंदासीं। निशान मां हिन ते हणी छॾियो आहे ॿिन्ही पासनि लाइ आम्हूं साम्हूं। ऐं हाणे असां सभिनी खां पहिरियों हिन ते टाकींदासीं हिन जूं अखियूं। हिकिड़े पासे ॾांहुं मां हिनखे बटण हणी छॾियो आहे, यानी कि अखि टाके छॾी आहे। हाणे ॿिए पासे ॾांहुं, छो त हेठां खुलियल आहे न, त हितां आङुरियूं तव्हांजूं आराम सां अंदरि वेंदियूं ऐं तव्हांखे आसानी थींदी हिनखे टाको हणण में। ऐं हाणे मां हिन में पोलिएस्टर पई फिल कयां। पोलिएस्टर तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हे मार्केट में अवेलेबल आहे आराम सां। ऐं पोलिएस्टर विझण जो इहो फ़ाइदो आहे जो हे वॉशेबल आहे। कपिड़ो आहे न, मेरो बि थी वेंदो, ॿारु खेॾंदो त ज़रूरु ख़राबु थींदो, त हिनखे आराम सां वॉशिंग पाउडर विझी थोरी देरि पाणी में भिॼाए छॾिजे, हुनखां पोइ धोई छॾिजे, सुकी बि जल्दी वेंदो। त इहो वॾो हिन जो फ़ाइदो आहे पोलिएस्टर विझण जो। ऐं पुछ ताईं पॉइंटेड आहे चुंब हे, त कंहिं बि पेंसिल सां, कंहिं बि नोक वारी शइ सां हिनखे थोरो अंदरि ताईं असां प्रेस कंदासीं त हलियो वेंदो। ऐं ॿियो त मुंहं जे तरफ़ जेको आहे हिनखे चङी तरह भराई करणी आहे, न त हिन जो शेप चिॿो ई हूंदो। ऐं उनखां अलावा जॾहिं असां हिनखे सिबियो हुसीं त उथलाइण खां पहिरियों जेकी अंदरि सिलाई हुई उन में जिते बि हे राउंड शेप आहे न, उते सन्हा सन्हा अंदरूं कट ॾियणा हूंदा आहिनि, टुक लॻाइणा हूंदा आहिनि। उन सां हे ॾाढो सुठी तरह सां उथली सघंदो आहे ऐं उथलण खां पोइ हिन में गुंज न रहंदा आहिनि। बाक़ी हाणे फिलिंग प्रॉपर करणी आहे त जीअं हिन में जेको आहे शेप हिन जो ख़राबु न रहिजी वञे। सख़्तु भरियल हूंदो त उहो शेप जेको आहे बिल्कुलु प्रॉपर शिकिल वठी बीहंदो। भराई मां हिन जी कंप्लीट करे छॾी आहे, फिलिंग थी वई। ऐं हाणे मैचिंग धागे सां असां हिनखे सिबंदासीं अहिड़ी तरीक़े सां जो ॻुझा टाका हणंदासीं। ॻुझा टाका यानी मथां घणो टाको नज़र न अचे,
ऐं कोशिशि इहा बि करणी आहे त हिन में घणो गुंज बि न रहिजी वञे, छो त असां हिन में जॾहिं पॉलिस्टर भरियोसीं त ज़ाहिर आहे कपिड़ो हितां छिकिजे पियो त थोरो घणो ख़राबु पियो थिए। सो असां हिन में ॻुझा टाका हणंदासीं, कोशिशि कंदासीं त इहे टाका नज़र न अचनि, या जेकॾहिं नज़र बि अचनि त सफ़ा मामूली नज़र अचनि। ठीकु आहे, पॉलिस्टर भरिजी वई, हिन में टाका बि लॻी विया ऐं हाणे थोरो हिनखे हथ सां दॿाए असां हिन जो शेप सिधो कंदासीं। ठीकु आहे, हे असांजी प्यारी झिरकी तयारु आहे, पर हिनखे खंभ त अञा आहिनि ई कोन, पर ईअं हणणु आहे जो असां थोरो पासीरो करे हिन ते हीअं टाकींदासीं। ठीकु आहे, टाका हणंदासीं ऐं इन ईअं जो वॾो पर मथां हुजे, नंढो पर हेठां हुजे, ऐं उहो ई मैचिंग धाॻो साॻो उन सां ई अंदरां खां मां स्टिच करणु शुरू कंदमि त जीअं हिन जी ॻंढि जेका आहे उहा अंदरि हली वञे। पर जे अंदरां कढियोसीं हिनखे, ऐं हाणे इनखे बि कोशिशि कबी त ॻुझा टाका हणी ऐं पोइ असां हिनखे हिते टाके वञूं। सो हे थी वियो हिकिड़ो पासो कंप्लीट, ऐं हिते जेके असां टाका हणंदासीं धाॻो मैचिंग आहे त इन करे उहे घणा नज़र न ईंदा, पर कोशिशि करणी आहे त अहिड़ी तरह हणूं जो हरू भरू टाका हिन में नज़र न अचनि, ज़ाहिर न थियनि, छो त जेतिरी सफ़ाई सां कमु थियलु हूंदो न ओतिरो हे सुहिणो लॻंदो। सो हितां जो त इहो मां टाको हणी छॾियो, हिन में जेको बि हणणो आहे। हिकिड़ो टाको मां हिननि परनि जे विच ते बि हणंदसि, उहो तव्हां सां शेयर कयां थी। हे ॾिसो, हाणे हे त ईअं लटकी बि सघनि था त हिन जी सॼी ख़ूबसूरती ख़राबु थी वेंदी, त हे हिते विच ते मां हिन में हिकिड़ो टाको हणंदमि, हेठां खां सुई कढी हे ॾिसो, ईअं सन्हड़ो हिकु ॿ टाको लॻी वेंदो न त हे पर जेके आहिनि हिते फिक्स थी वेंदा ऐं तो पोइ हे बार बार खुलंदा न, त हिन जी ख़ूबसूरती ख़राबु न थींदी, हिन जी फिनिशिंग ख़राबु न थींदी। हाणे हेठि न थींदा आहे। ठीकु आहे, हाणे ॿियो पासो हिन जो कंप्लीट कंदमि। सो फाइनली असांजो हे प्यारो पखी तयारु आहे बिल्कुलु, ऐं हिन में कोई घणो ख़र्चु न आयो आहे, छो त घर जा बचियल सचियल कपिड़नि जा पीसिस हूंदा आहिनि, अहिड़ा बटण वग़ैरह जेको सिलाई कंदो आहे उन जे घर में अहिड़ियूं शयूं आम हूंदियूं आहिनि, ऐं बसि थोरी अहिड़ी महिनत लॻी आहे, एॾो घणो टाइम बि न लॻो आहे, ऐं हिकिड़ो प्यारो रांदीको तयारु आहे। ऐं तव्हां ईअं सेट ठाहे टॉइस जो कंहिंखे गिफ्ट बि करे सघो था, ऐं ॿार अगरि वात में विझे छा बि करे त हिन वॉशेबल आहे, हिनखे आराम सां धोई सघिजे थो। सो ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो कीअं लॻी आहे, आइडिया कीअं लॻो आहे। पहिरियों मुंहिंजो इरादो न हो हिनखे ठाहिण जो, पोइ मूं सोचियो न शेयर कजे, न त मां जेको आहे इहे कटिंग ऐं सिलाई खां वठी शेयर कयां, पर पोइ बि मूंखे उमेदु आहे त मुंहिंजा व्यूअर्स एतिरा सम्झदार आहिनि जो उन्हनि खे इहो सम्झ में अची वियो हूंदो। सो ज़रूरु कमेंट कयो, वीडियो पसंदि आई हुजेव त शेयर बि कयो, चैनल बि सब्सक्राइब कयो त जीअं फ्यूचर में बि मां अहिड़ो ॿियो कुझु ठाहींदी रहां इनशाला, त तव्हांखे मिली वञे। ऐं हिन खां पहिरियों जेके मां रांदीका ठाहिया आहिनि, जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते लिखंदव फैब्रिक टॉइस बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे मिली वेंदा। सो हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाला असां वरी कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।